अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में पेश कयूं था अबू इलिया जी मुख़्तसिर कहाणी रॉन्ग नंबर। अॼु ख़बर नाहे त सुहेल खे छा थियो हो। जीअं ई रूम में आयो अलीअ खे ॿाह खां छिके खणी उथारियाईंसि। हलो हलो त तुंहिंजे दिमाग़ मां दीनदारीअ जो भूत कढां। अलीअ खे रूम मां ॿाहिरि कढंदे चयईं। मां सम्झी वियुसि त वरी हिननि जो कंहिं ॻाल्हि ते बहस थियो हूंदो ऐं सुहेल खे मञाइण लाइ का शइ ॾेखारणु घुरंदो हूंदो। असीं सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे आख़िरी साल में पढ़ी रहिया हुआसीं। टई रूममेट बि हुआसीं त फाइनल प्रोजेक्ट में बि गॾु हुआसीं। मुंहिंजो सॼो ध्यानु प्रोजेक्ट में हो, पर ही ॿई हुआ जो हिननि जा भेस खुटनि ई कोन पिया। अली हुनखे दीनी उसूल सम्झाए दीन ऐं अलाह तरफ़ आणण जी कोशिशि कंदो हो, त वरी सुहेल हुनखे दीनदार ऐं दीन जे ठेकेदारनि जा करतूत ॾेखारे दीन खां भॼाइण जी कोशिशि कंदो हो। वरी जॾहिं खां आमिर खान जी फिल्म पीके रिलीज़ थी हुई तॾहिं खां त ॼण सुहेल जी ईद थी वई हुई। हर कंहिंखे रॉन्ग नंबर, हर अमल खे रॉन्ग नंबर चई ठठोलियूं कंदो हो। हिंदुनि वीचारनि सां त आज़ार करे छॾियो हुयईं, पर अलीअ खे बि चङो सोढ़ो कयो हुयईं। अॼु ख़बर नाहे त छा हिननि जे ज़हन में आयो हो। खणी अलीअ खे छिके रूम मां ॿाहिरि कढी आयो। मां बि हिननि जे पोयां निकिरी पियुसि। रमज़ान जो महीनो हो, जाॾे काॾे दीनी माहौल गरम लॻो पियो हो। हिन भलारे महीने में मस्जिदुनि जी रौनक ऐं माण्हुनि जी निमाज़ जो शौक़ु ॾिसी ईअं लॻंदो आहे ॼण निमाज़ सिर्फ़ु रमज़ान जे महीने लाइ फ़र्ज़ु कई वई आहे। ज़ोर जी निमाज़ वक़्तु थियण वारो हो। थोरी देरि में आज़ाननि जा आवाज़ बुलंद थियण लॻा। हू असांखे पहिरियां हिकु मस्जिद ॾांहुं वठी वियो जिते आज़ान अलाह अकबर खां शुरू थी, वरी ॿी मस्जिद ॾांहुं वठी वियो जिते आज़ान दुरूद शरीफ़ खां शुरू थी। जॾहिं दीन जी मस्जिदुनि जे आज़ाननि में फ़र्क़ु आहे त अहिड़नि आज़ाननि जो सॾ मां वर्णायां। हिन अलीअ खे चयो। थोरी देरि में हिन असांखे ॿिनि टिनि मस्जिद जा चकर हणाए वरिता जिते ज़ोर जी निमाज़ पढ़ी पई वञे। किथे निमाज़ी हथ दुन खां मथे ॿधी पिया पढ़नि त किथे दुन खां हेठि, किथे त वरी बिल्कुलु हथ छोड़े पिया पढ़नि। मूंखे कहिड़ी निमाज़ पढ़णी आहे कहिड़ी न, कंहिंजो सवाबु मिलंदो कंहिंजो गुनाह का ख़बर कान्हे। उन निमाज़ खां त मां बेनिमाज़ी भलो आहियां। सुहेल अली ऐं मूंखे मुख़्तलिफ़ मस्जिदूं घुमण खां पोइ चयो। अली ऐं मूंखे रोज़ो हुयो। सुहेल कंहिं होटल ते मानी खाधी ऐं पाण ॿिन्ही निमाज़ पढ़ी वरितीसीं। सुहेल उतां असांखे सिधो कंहिं मौलवीअ ॾांहुं वठी वियो। ख़ांसि पुछाईं, साईं, अव्हां प्यारे पैगम्बर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नूर था सम्झो या बशर? सुभान अल्लाह साईं, पाण नूर ई नूर आहिनि, उन में शक आहे छा? मौलवी साहब पंहिंजे मौक़िफ़ में क़ुरान ऐं हदीस मां दलील पेश कंदे असांखे सम्झायो। सुहेल उतां वरी हिकु ॿिए मौलवी ॾांहुं वठी वियो ऐं साॻियो ई सुवाल हुन अॻियां रखियाईं। हिन मौलवीअ वरी क़ुरान ऐं हदीसूं कठियूं करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बशर साबित करे ॾेखारियो। जॾहिं असां उहो फ़ैसिलो नथा करे सघूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर आहे या बशर, त बाक़ी दीन जी ॿिनि ॻाल्हियुनि खे कीअं सम्झंदासीं? सुहेल उतां निकिरंदे ई अलीअ जे मथां ॿियो सवाल ई हमिलो कयो। असांखे वापसि कैंपस पहुचंदे मग़रिब जो टाइम थी वियो। सभु इफ़्तारीअ जी तयारियुनि में लॻी वियासीं। सुहेल रोज़ो रखंदो न हो, पर इफ़्तारीअ में गॾु हूंदो हो। यूनिवर्सिटी जी मस्जिद में सभ खां गॾु इफ़्तार कंदा हुआसीं। हर वक़्तु बेफ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ सुन्नी शिया सभु गॾु जमा थींदा हुआ ऐं पंहिंजे पंहिंजे टाइम मुताबिक़ इफ़्तार कंदा हुआ। जीअं ई सुन्नियुनि जी आज़ान आई, सुहेल वञी शिया दोस्तनि मथां बीह रहियो। खोलियो न, अव्हां छो नथा खोलियो? हुननि ॿुधायोसि त असां थोरी देरि सां खोलींदासीं, त वरी हू वञी सुन्नी दोस्तनि मथां बीह रहियो। अव्हां तरसो, थोरो तरसो, छो नथा तरसो? शिया दोस्तनि सां गॾु इफ़्तार कयो। हुननि ॿुधायोसि त असीं देरि कंदासीं त रोज़ो मकरूह थी वेंदो। पोइ त सॼी राति हू अलीअ जो मथो खाई वियो। सभु रॉन्ग नंबर, मज़हबनि फ़िरक़नि हमेशह माण्हू मुझाया आहिनि। जंहिं वञो त चवे थो रुॻो मां सही आहियां, बाक़ी ॿिया सभु ग़लति। मञे त कंहिंखे मञिजे। को मीलाद में झुमरियूं हणंदो थो नज़र अचे त को हुनखे बिदअत थो सम्झे।
को मोहर में मातम तो करे तो को शहीदन के ज़िंदा सम्झी मातम के ग़लति थो सम्झे, को पाण खे मक़लद थो सॾाए तो को अकुल खे बुनियाद बणाए कंहिंजी तक़लीद खे ग़लति थो सम्झे, को वहदतुल वजूद जो क़ाइल आहे तो को वरी वहदतुल शहूद जो मञींदड़। अहिड़े दीन, अहिड़े इस्लाम, अहिड़े मुस्लिमनि खां असां ईअं भलायूं जंहिंसां असां मुंझारनि में पयूं ऐं उहो सम्झी न सघूं त कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी ग़लति आहे, कंहिंजे पोयां लॻिजे कंहिंजे पोयां न। हीअ सभु रॉन्ग नंबर आहिनि। जे अलाह जो दीन इस्लाम हिकु आहे त पोइ हीअ सभु हिकु छो न आहिनि? उन्हनि सभिनी रॉन्ग नंबरनि खां असां आज़ादु भला आहियूं न। असांखे न दीन खपे न दुनिया, न दीन खपे न दीन जा ॾिनल क़ाइदा। असां ईअं चङा आहियूं। उन ॾींहं खां पोइ अलीअ हुन खे दीन तरफ़ माइल करणु छॾे ॾिनो हो, छाकाणि त हुन ॼाणे वरितो हो त सुहेल अजायन बहाननि जे करे कुन में फाथल हो, जंहिंमें घणनि तरीक़नि सां निमाज़ पढ़ी वञणु हुन लाइ न पढ़ण जो जवाज़ हो ऐं मुख़्तलिफ़ औक़ात ते रोज़ो रखणु हुन लाइ रोज़ो न रखण जो सबबु हो। हू उन मुसाफ़िर वांगुरु हो जेको मंज़िल ॾांहुं वधंदड़ घणनि रस्तनि मां हिकु सही रस्तो चूंडे मंज़िल ॾांहुं वधण बदिरां मंज़िल खे पुठी ॾेई बीठो हुजे। असां पंहिंजे फाइनल प्रोजेक्ट खे मुकमिल करण में लॻी वियासीं, जेको असांखे इम्तिहाननि खां अॻु में जमा कराइणो हो। असां टिनी उहो फ़ैसिलो कयो त प्रोजेक्ट खे यूनिवर्सिटी जे IT एग्ज़िबिशन में पेश करण लाइ असांखे हिकु सुठो लैपटॉप वठणु घुरिजे जेको जदीद सिस्टम सां लैस हुजे त जीअं असां IT एग्ज़िबिशन में पोज़ीशन हासिलु करे सघूं। हिकु ॾींहुं अलीअ खे वरी अलाए छा थियो, अची सुहेल खे ॿाह खां वठी चयईं, हलो त लैपटॉप वठी था अचूं, एग्ज़िबिशन में टाइम थोरो बचियो आहे। ॿई पाण टई शहर जी वॾी कंप्यूटर मार्केट में आयासीं। हिकु मशहूरु कंपनी जी स्टॉल ते वियासीं जिते हिननि कुझु लैपटॉप ॾेखारिया। सुहेल लैपटॉप ॾिसण में मसरूफ़ हुयो ई त अलीअ सेल्समैन खां पुछो, ही जेको लैपटॉप आहे उन जी स्क्रीन कहिड़ी आहे? सर, हिन में LCD आहे पर वाइड स्क्रीन आहे ऐं रेज़ोल्यूशन बि भली अथसि। ऐं जेको ब्लैक कलर पियो आहे उन जी स्क्रीन कहिड़ी आहे? अली सेल्समैन खां वरी पुछियो, सर हिन में LED आहे ऐं हू जेको परियां पियो आहे उन में क्रिस्टल स्क्रीन आहे। अलीअ सुहेल ऐं मूंखे उथारींदे चयो, कंहिंखे LCD त कंहिंखे LED त वरी कंहिंखे क्रिस्टल स्क्रीन, छा मज़ाक आहे? असां कहिड़ो लैपटॉप वठूं? हल सुहेल हल, हीअ सभु रॉन्ग नंबर आहिनि। असांखे हिननि खां लैपटॉप न आहे वठिणो। हू असांखे स्टॉल मां ॿाहिरि कढी आयो। स्टॉल वारा असां अलीअ खे हैरत विचां ॾिसणु लॻियासीं। हू असांखे वरी ॿिए स्टॉल ते वठी वलियो। उन्हनि जदीद मॉडल जा लैपटॉप कढी असांजे साम्हूं रखिया। सुहेल लैपटॉप गौर सां ॾिसण में गुम हो त अलीअ वरी सेल्समैन खां पुछो, अदा हिननि में रैम कहिड़ी लॻियल आहे? सर, हीउ जेको थिक पैड आहे उन में DDR 2GB पियल आहे ऐं हिन डेल वारे में DDR-R2 आहे। हीउ HP जो नओं मॉडल आहे, हिन में 3GB DDR3 आहे। सेल्समैन खेसि ॿुधायो। हिकु दफ़ो वरी अलीअ सुहेल खे छिके उथारियो, न वठंदासीं, अव्हांजा लैपटॉप न वठंदासीं जंहिंमें रैम बि हिकु जहिड़ी न आहे। असां वठूं त आख़िर कहिड़ी रैम वठूं? तव्हां असांखे मुंझाए छॾियो आहे। हलो सुहेल, हीअ बि रॉन्ग नंबर आहिनि, न खपे हिननि जो लैपटॉप। अली स्टॉल मां ॿाहिरि कढंदे चयो। सुहेल ऐं मां हिक ॿिए खे ॾिसणु लॻासीं। हिन खे कहिड़ो बेवकूफ़ जो दौरो पियो आहे। वरी हू असांखे ॿिए स्टॉल ते वठी आयो। यार, अव्हांजा लैपटॉप त ॾाढा सुठा आहिनि, पर हिननि में ऑपरेटिंग सिस्टम कहिड़ा आहिनि? हिन मुख़्तलिफ़ लैपटॉप ॾिसण खां पोइ खान पुछियो, सर ही एप्पल जा लैपटॉप आहिनि, हिन में MAC जो सिस्टम आहे ऐं ही डेल ऐं HP जा लैपटॉप आहिनि, हिन में विंडोज़ जो ऑपरेटिंग सिस्टम आहे। उन खां अॻु जो हू ॿिन्ही जूं ख़ूबियूं ऐं ख़ामियूं ॿुधाइनि अलीअ वरी रॉन्ग नंबर चई उतां असांखे उथारियो। असीं बग़ैर कंहिं लैपटॉप वठण जे रूम ते अची पहुतासीं। सुहेल जो मुंहुं सफ़ा ॻाढ़ो थी वियो। ही कहिड़ी ज़ाहिरनि वारी हरकत आहे? हेॾा सारा लैपटॉप हूंदे तो हिकु बि लैपटॉप चूंडे न सघी? हेतिरो वक़्तु यूनिवर्सिटी में कंप्यूटर जे विच में गुज़ारियो अथई, तोखे उहा ख़बर कान थी पवे त कहिड़ो सिस्टम तो लाइ सही आहे, कहिड़ो न? कहिड़ी रैम जी तोखे ज़रूरत आहे ऐं कहिड़ी जी न?
जेकॾहिं तूं पंहिंजी ज़ाल जे करे मुंझारे जो शिकार हुए त खणी असां खां पुछी वठी हा, असीं तोखे ॿुधायूं हा त कहिड़ो लैपटॉप वठिणो आहे, कहिड़ो न। ईअं ख़ाली हथे कोन मोटी अचूं हा। जाहिल, ॾिस त सुभाणे मां कीअं तूं हिकु सुठो लैपटॉप वठी अचां। सुहेल कावड़ मालीअ खे जाहिल साबित कंदे चयो, उन जो मतिलबु आहे त तूं सिर्फ़ु दीन में अबोझ आहीं, बाक़ी दुनिया जे मामलात में ॾाढो अकुलमंद आहीं। अलीअ हुन जी ठाहियल जाहिल ते चादर संदसि अकुल जे क़ब्र मथां चाढ़ींदे चयो, छा मतिलबु? मां अबोझ बि आहियां, अकुलमंद बि। मूंखे त तुंहिंजे अकुल ते खिल थी अचे। सुहेल मथां टटोल कंदे पुछियुसि, छो? हिक ई स्टाइल ते हिक ई कंपनी लैपटॉप में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सिस्टम, मुख़्तलिफ़ साइज़ जी रैम ऐं घणनि क़िस्मनि जी स्क्रीन हुजण बावजूदि बि तूं मुंझी नथो ऐं पंहिंजी मर्ज़ी लैपटॉप वठी थो सघीं, पर दीन जी निमाज़ ऐं इबादतुनि में मुख़्तलिफ़ तरीक़ा ॾिसी दीन नथो वठी ऐं मुंझारे जो शिकार थी दीन खे फिटो करे थो अची। मां सुहेल जे मुंहं ते शर्मिंदगीअ जा तासुरात साफ़ ॾिसण लॻुसि। छा तूं पाण खे बि पीके फिल्म जे आमिर खान वांगुरु एलियन थो सम्झी, जंहिं वीचारे खे ओचितो हिन धरतीअ ते फिटो कयो वियो ऐं हू माण्हुनि जे ठाहियल मुख़्तलिफ़ रीतियुनि रस्म रिवाजनि खे ॾिसी मुंझारे जो शिकार थी वियो। हू त वीचारो हज़ारे साल गुज़री वञण खां पोइ बि माण्हुनि खे पथर ऐं ख़ुदि माण्हुनि जे आॾो झुकंदे ॾिसी परेशान थियो। हज़ारे सालनि जे इल्मी तरक़ीअ बावजूदि माण्हू पथरनि ऐं क़बरुनि ते ऊंधा पियल ॾिसी एलियन त छा पर मलाइक बि परेशान थी वेंदा त ख़ुदा इंसान ज़ाते कमाल ताईं पहुचण लाइ कहिड़ो न सिधो ऐं साफ़ रस्तो पंहिंजे नबियुनि ज़रिए ॾिनो आहे, पर माण्हू कॾहिं गुमराह रस्तनि ते हली पाण खे बिछड़ाइनि ऐं बुराइनि में फसाए छॾियो आहे। पर तूं त यार हिन धरतीअ ते 22 सालनि खां रहीं पियो ऐं तो वटि हज़ारे सालनि जो मुशाहिदो, मुख़्तलिफ़ किताब, गीता, वेद, बाइबल, क़ुर शरीफ़ जी सूरत में मौजूदु आहिनि। हक़ीक़त में इंसानियत जो कमाल उन में ई आहे त हू रॉन्ग नंबर ऐं राइट नंबर में तमीज़ करे सघे। खेसि चूंड जी आज़ादी आहे, हैवान वांगुरु न जेको जबरी तौरु हिकु अहिड़ी ज़िंदगी गुज़ारे थो जंहिंमें हिनखे रहणु खाइणु पिणु इंसान वांगुरु चूंड जी आज़ादी न आहे। अलीअ वधीक चयो, मूंखे हैरानगी उन ॻाल्हि ते आहे त जेका ख़ूबी ऐं सलाहियत ॾेई करे अलाह ताला तोखे अशरफुल मख़लूक़ात बणायो, उहा ख़ूबी उहा सलाहियत इस्तेमालु करे अलाह ताला जे राज़ बि ॻोल्हण जी कोशिशि नथो करीं, पर वेतर मुंझारे शिकार थो रहीं। पर वरी ॿिए पासे में उन सलाह जो भरपूर फ़ाइदो वठंदे दुनिया में पंहिंजी तस्कीन जो सामान गॾु कंदो थो वञी। ऐं वरी अजीब ॻाल्हि त मुंझारे शिकार बि नथो थी। सभ खां वॾो रांग नंबर त तूं पाण ई जेको दीन में त अबोझ आहीं पर दुनिया में चालाक। इहो सम्झ में न पई आयो त सुहेल अबोझ ऐं चालाक जो फ़लसफ़ो सम्झी सघियो या न, पर संदसि चहिरे ते परेशानी ॾिसी उहा साफ़ ज़ाहिर हो त हू अॼु खां पोइ वरी कंहिंखे रॉन्ग नंबर न चवंदो। सोचिजो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणी ते पहुते। अव्हां पंहिंजी क़ीमती राय ऐं सजेशन्स वॉइस ऑफ सिंध लंडन जी ईमेल एड्रेस info@radiovoiceofsindh.com ते माणे सघो था। हमेशह जीअं असांखे अव्हां जे पैगामनि ऐं अव्हां जी सलाहुनि जो ओसीड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं मेज़बान साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।